नाज़रीन, अवां सां घोटकी जी ख़बर शामिल कंदा हलूं। घोटकी में वधंदड़ बदअमनी ऐं उस्ताद बिरादरी जूं चोरियूं वापसि न थियण ख़िलाफ़ आल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन तालका घोटकी पारां सदर एजाज़ अहमद चाचड़, जनरल सेक्रेटरी दीन मोहम्मद महर, उस्ताद हाजी सिकंदर अली संगड़, हाकिम अली मीरानी, सिराज अहमद धांधो, मोहम्मद इदरीस महर, अब्दुल जब्बार बलहण, अली गौर मलिक, इमदादुल्ला चन्ना, अख्तर हुसैन सुमरो, परवेज़ अख्तर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिंधी स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी अंदरि बदअमनी रोज़ ते पहुची वई, शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हिननि चयो त घोटकी अंदरि 1 महीने दौरान केतिरनि ई उस्तादनि जूं चोरियूं थियूं आहिनि, जंहिं में उस्ताद ग़ुलाम अकबर महर जे घर मां चोरी, उस्ताद अब्दुल गफ़ूर डहर जे मोटरसाइकिल चोरी, उस्ताद सफ़त अली गबोल जी आइस फैक्ट्री मां चोरी ऐं उस्ताद अब्दुल माजिद मीरानी समेत ॿियनि जूं चोरियूं अञा वापसि नाहिनि थियूं। हिननि चयो त घोटकी जे उस्तादनि खे टारगेट बणायो पियो वञे, जॾहिं त SHO घोटकी मिलण लाइ तयारु नाहे। हिननि चिताव ॾींदे चयो त अगरि 1 हफ़्ते दौरान उस्तादनि जूं चोरियूं वापसि न थियूं त मरहलेवार तहरीक शुरू कई वेंदी। उन मौक़े ते उस्तादनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त घोटकी जे नाअहल पुलिस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे उस्तादनि जूं चोरियूं वापसि कराए शहर जो अमन अमान बहाल करायो वञे।